नाज़रीन, हैदराबाद में कोरोना जा वार जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 3 मरीज़ फोत ऐं 54 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सिर अब्बास। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? कोरोना जा वार हैदराबाद में तेज़ी सां जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 54 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं कोरोना सां 3 मरीज़ पंहिंजी ज़िंदगी चङी तरह हाराए वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सां फोत थींदड़ मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 400 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 640 कोरोना जूं टेस्टूं कयूं, जिन मां 54 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फाल केसनि जो तादाद आहे उहो वधी 1980 थी वियो आहे, जिन मां 1951 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि ऐं 29 मरीज़ सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि। जंहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जी मुस्बत केस जेका शरह आहे उहा 8% रही आहे। जी मुदस्सिर, जी मेहरबानी।